हाँ ए यो तो तुम्हारे के बेवकूफ तो बने बाबा कोई कुटी दो आप هلا اجا الزعيم العظيم हक अल्लाह हक अल्लाह हक बाबा बाबा मेरी परेशानी दूर कर बाबा मैं अड्डो परेशान है बाबा मैं शाह की मेरी परेशानी दूर कर बाबा बेटा आराम आराम कर वे आराम से माके मसलो बुधाए पंहिंजो तू ही तो परेशान छो थो लगे मसलो छा आहे माके बुधाए पुट आराम करे मां पैसो भी आए जाम पैसो आए नौकरी भी आए बिजनेस भी आए कारोबार भी आए पर मां के सुकून ना है मां खुशी ना है बाबा मैं शाह की हल बुधाए बेटा बाबा परेशान न थी अल्लाह ताला दुख ॾिना आहिनि त सुख बि ज़रूरु ॾींदो अॼु परेशान आहे सुभाणे इंशाअल्लाह ताला आराम में हूंदे पुट ॿुधो नथी ॾुखनि पुठियां ई सुख ईंदा आहिनि हां बाबा ये बुधो सो इन लाइ पुट परेशान न थी आराम सां वेह आराम सां मक़सदु मसलो ॿुधाए थधो सां बाबा शायद मां तव्हां 7 ॾींहंनि खां वठी पतो खणी शहर में हलंदो तो वतां मांखे ख़बर पई त हिन जंग में बाबा वेठो आहे ऐं मूंखे इहा बि ख़बर पई त तव्हां हथु ॾिसी करे माण्हू जी परेशानी सम्झी वेंदा यार बाबा मां ॾाढो परेशान आहियां मुंहिंजी परेशानी दूर कर बाबा ॾाढो परेशान आहियां मां पुट हाणे हीअं कर सभ खां पहिरियों तूं मूंखे पंहिंजो हथु ॾेखार हा बाबा हिन में त पुट इलाही तुंहिंजी मुश्किलातूं आहिनि इलाही तुंहिंजो वक़्तु परेशान थो गुज़रे पुट हाणे हीअं कर सभ खां पहिरियों नज़रानो रख ऐं वञ महीने खां पोइ अॼु मां तुंहिंजी सभु मुश्किलातूं दूर करे छॾींदुमि ऐं जेके परेशानियूं थी न सभु इंशाअल्लाह ताला निकिरी वेंदियूं ऐं शिकायत जो मौक़ो न मिलंदो पुट बाबा महिरबानी आयो आहियां त ख़ाली हथ न वेंदे हा बाबा ए वठ बाबा तू नज़रानो बाबा दुआ कर मुंहिंजी हाणे त लाइफ सही वञ पुट महीने खां पोइ अॼु जाए इंशाअल्लाह सभु भलो थी वेंदो बाबा लॻे त पैसे वारी पार्टी थी बसि हिनखे फुरणो आहे बसि हाणे अचे हाणे अहिड़ा हिनखे तरीक़ा ॿुधाईंदुमि कीअं बि करे हिनखे फुरणो आहे बसि सही आहे Many months later. बाबा साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम पुट सुञातो बाबा साईं न पुट मां तो के न सुञातो महीनो पहिरियों आयो मैं हथ बि ॾेखारियो मैं अच्छा जेको इलाही परेशान हुयो हा हाणे यादि आयो न माशाल्लाह अमीर माण्हू आहे हा परेशानी ठहे नथी मां सभु परेशानी दूर करे छॾियूं सच बाबा साईं जीअं राति तुंहिंजे लाइ वेही पढ़ाई कई हर शइ मां तुंहिंजी दूर करे छॾी महिरबानी बाबा साईं वॾी महिरबानी बाबा साईं असल अञा ताईं न थियो आहे असर पुट ॿ टे ॾींहंनि खां पोइ थींदो आहे न अच्छा, हा। सम्झो न हाणे तव्हां जहिड़ा पढ़ियल लिखियल न सम्झणा पोइ महिरबानी बाबा ऐं महिरबानी ॿियो को हुकुम आहे त ॿुधायो हुकुम न बाबा साईं कर्ज़ आहे ॾिनो हुकुम कर पुट हुकुम कर छोकिरी बाबा साईं नथी ॾे छा कयां छोकिरी पढ़ाई वढ़ाई कयो हा पुट सभ खां पहिरियों तूं मूंखे हथ ॾेखार हा बाबा साईं हथ ॾे न पुट ॿियो ॾेखार हे हथ सुभान अल्लाह हा अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह पुट तुंहिंजे नसीब में 4 छोकिरी लिखियल आहिनि 4 नथी हुन मां हिकु ज़ाल थी 3 धीअर हाणे तूं वञ मां पढ़ाई करे छॾी आहे पुट कारे पुट हेॾे बि पुट परेशानियूं सभु दूर कयूं एडवांस तव्हां ॾिनी माशाअल्लाह बाक़ी कुझु नज़रानो हेॾी पढ़ाई कई आहे मां तव्हां लाइ अखियुनि में तेल विझी सॼी राति सॼा ॾींहं पढ़िया आहिनि मां पैसा त ॾेई हुयमि न बाबा साईं उहा त पुट एडवांस हुई न हाणे ईअं त न कबो आहे न ॾिसण बाबा जी दिलि बि कढे न ॿीहर सही सही बाबा मां ॼाण तूं ॾियण लाइ बेशक तयार बेशक ए बेड़े भाई खुद तो जेका पढ़ाई कई असर कंदी आहे पुट न न 2-3 ॾींहं मां लेट आयो आहियां अच्छा 2 ॾींहं खां पोइ असर कंदी न पुट 2-3 ॾींहं तुंहिंजी अॻु में पढ़ाई ख़तम थी चुकी हुई न अच्छा हा ए इहो त तूं माण्हुनि खे बेवकूफ़ थो बणाए बाबा कोई कुटींदो आहे ढोंगी बाबा आहे तूं पुट मां पैसा ॾियण लाइ तयार आहियां हिकिड़ो मिंट पुट मां पैसा ॾियण लाइ तयार आहियां पैसा मूंखे न खपनि बाक़ी जे ॿीहर खे बेवकूफ़ बणाई न मां बुरो कोई न थींदा हट बाबा कोई कुटींदो आहे कोई वञे न बाबा मुरीद